हाणे हिन में ऐड कंदासीं इहे भाॼियूं, छो त चिकन खे घणो न पचाईंदासीं, जूसी जूसी रखंदासीं। ऐं हिन में हाणे भाॼियूं अची वयूं। स्पॉन्सर्स जा नाला मां खणंदी हलां। अॼु जे रहमत रमज़ान जी असांजी ट्रांसमिशन आहे जेका जारी ओ सारी आहे। ऐं असांजो जेको किचन जो सेगमेंट आहे इनखे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा। इन सां गॾोगॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा वारा आहिनि। मेज़बान प्रीमियर डस्ट टपाल टी ऐं पंहिंजे प्रीमियम हुजण जे करे हे सिंध जी नंबर 1 चाहियां। हमदर्द जा स्पाइस मिक्स। चलो थोड़ी भाॼियूं क्रंची बि रहनि ऐं छड़ो सॉटे था कयूं त हिकिड़ो शाइन अची वञे भाॼियुनि ते। हरू भरू हिननि खे ॻाढ़ो ऐं पचाइणो बिल्कुलु बि न आहे। बसि थोरो थोरो कुक कंदासीं। रेड ॻाढ़ो रंग तव्हां हिन में ॾेई सघो था गजरनि सां। मटर ऐड कयो ऐं इनखे असां कंदासीं डिश आउट। थोरो थोरो मिक्स कंदा था हलूं। सॼी टीम असांजी इलाही महिनत कई आहे इन रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ। ऐं थ्रू आउट दी रमज़ान इहा लाइव तव्हां ॾिसी सघो था इवनिंग में, जंहिंमें असांजो किचन जो सेगमेंट आहे। असांजी कोशिशि रही त तव्हांजे लाइ सुठा ज़बरदस्त खाधा जेके आहिनि से तयारु कजनि। ऐं रमज़ान जे आख़िरी रोज़े ताईं इंशाअल्लाह असां तव्हां सां गॾु हूंदासीं। ज़िंदगी ऐं सिहत असांखे साथ ॾिनो त। अच्छा, हाणे मां इन में ऐड कया थी इहे असांजा बॉइल थियल पास्ता। ऐं जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त जेको पास्ता आहे उहो थोरो जुड़ी वियो आहे, थोरो पाणीअ में घुमायो, सेट थी वेंदो, ज़बरदस्त थी वेंदो। चलो जी, अक्सर असां बॉइल करे रखंदा आहियूं त तव्हां हिकु दफ़ो उनखे पाणीअ में घुमाए वठो त तव्हांजो जेकी बॉल आहे पास्ता जी उहा सेट थी वेंदी। थोरो इन में ऐड थी कयां मां ऑयल, तलो कुकिंग ऑयल। तमामु ड्राई बि हुजे त उहो पास्ता पोइ सुठो न आहे लॻंदो। उनखे कयूं था थोरो पाण हिन में अञा थी ऐड कयां, पंहिंजे हिसाब सां शामिलु कजो हमदर्द जो अचारी मसालो। इफ्तार में ठाहियो तव्हां इहा रेसिपी तमामु ज़बरदस्त लॻंदी। चलो जी, रेसिपी असांजी अॼु जी तयारु थी वई आहे। इनजी बाहि कंदासीं बंदि। कंहिं सुठे प्याले में इनखे सर्व कंदासीं। लास्ट में थोरा सावा बसर बाहि बंदि करण खां बाद में थोरो इनखे कंदासीं मिक्स। अचारी फ्लेवर में अॼु असां पास्ता ठाहियो अथसीं। अॼु असां तयारु कयूं था रूह अफ़ज़ा। ही मां वटि 2 जेके ग्लासिस आहिनि इहे मौजूदु आहिनि। इन में ऐड कंदासीं हमदर्द जो रूह अफ़ज़ा ऐं खोड़ सारियूं वेरिएशन्स आहिनि रूह अफ़ज़ा जे हवाले सां। जेकॾहिं ॻाल्हि कजे तव्हां बेज़िल सीड इन में ऐड कयो, खीर में तव्हां इनखे ठाहे सघो था, लीमो तव्हां इन में विझी सघो था, उन सां बि तमामु ज़बरदस्त थींदो आहे। छॾे असां इन में ऐड कयूं था रूह अफ़ज़ा ऐं मशरूब मशरिक़। तमामु सुठो बहितरीनु ज़ाइको, इन जो रंग ऐं जीअं तव्हांखे सुठो लॻे थो थोरो तव्हां हिन में आइस ऐड करे सघो था। या अञा हींअर ताईं कुझु माण्हू आहिनि, मां पाण इलाही बिल्कुलु सादे पाणी सां रोज़ो खोलियां थी। जीअं तव्हांखे सुठो लॻे थो थधो ठाहियो या सादे पाणीअ में तव्हां हिनखे तयारु कयो, तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे। थोरो असां हिन में पाणी ऐड कंदासीं। मिक्स। अच्छा, पास्ता भी डिश आउट था क्यों?
हुन सां गॾु पोइ असां रखंदासीं पंहिंजो इहो रूह अफ़ज़ा। ये अची वियो असांजो प्लेटर। मिक्सिंग था कयूं हिकु दफ़ो ॿीहर ऐं असां हिनखे कंदासीं डिश आउट। अच्छा, अचारी मसाले जी तमामु ज़बरदस्त जेका ख़ुशबू आहे सा अचे थी, असां इन में शामिल कयो अथसीं। अचारी मसालो हमदर्द वारनि जो इलाही ज़बरदस्त ख़ुशबूदार आहे। चलो जी, ये अची वियो असांजो पास्ता। चलो जी,